बडाणी में हद तकलीन जो आज़ार नाही घटियो। शहर अंदर रेड़ियों, गॾा गाॾा, होटलुनि जूं बेंचूं ऐं होटल ते चांहि पीअण लाइ ईंदड़ ग्राहकनि जूं मोटरसाइकिलूं रोड ते बीहण सबबि रस्तो सोड़ो हुअण करे शहर तोड़े इर्द गिर्द खां ईंदड़ मुसाफ़िर तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन वक्त टेलीफोन लाइन ते मौजूद आहे STN न्यूज़ जो रिपोर्टर, STN न्यूज़ बडाणी जो रिपोर्टर अब्दुल खालिक भुट्टो। जी अब्दुल खालिक, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल अंग ॿुधंदो हलन त बडाणी में हद तकलीन जो आज़ार घटिजी न आहे। सॼो शहर अंदर रेड़ियूं, गॾा गाॾा, होटलनि जूं बेंचूं ऐं होटल ते चांहि पीअण लाइ ईंदड़ ग्राहकनि जूं मोटरसाइकिलूं रोड ते बीहण सबबि रस्तो सोड़ो हुअण करे शहर तोड़े अर्द खां ईंदड़ मुसाफ़िर तकलीफ़नि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त UC सेक्रेटरी शहर वासियुनि खां मल्हार वठी शहर अंदर बीहण जी गली चोट ॾेई रखी आहे। रस्तो बंदि थी वञण करे ट्रैफिक जाम थी वञे थी, जंहिं सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ज़िले इंतज़ामिया नोटिस वठे। जी नाज़रीन, ही STN न्यूज़ जो रिपोर्टर बडाणी खां अब्दुल खालिक भुट्टो जेको असांखे अपडेट करे रहियो हो त बडाणी में हद तकलीन जो आज़ार नाही घटियो। शहर अंदर रेड़ियूं, गॾा गाॾा, होटलुनि जूं बेंचूं ऐं होटल ते चांहि पीअण लाइ ईंदड़ ग्राहकनि जूं मोटरसाइकिलूं रोड ते बीहण सबबि रस्तो सोड़ो हुअण करे शहर तोड़े इर्द गिर्द खां ईंदड़ मुसाफ़िर तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।